जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 9 जनवरी 2024 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास, कृष्ण पक्ष जी 13 तिथि, प्रदोष। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त घर में या कार्यस्थल ते कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। काई ना काई खुशखबरी पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे कार्यस्थल ते मिलण जी संभावना आहे। मन खुश रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं तमामु सोचे समझे करे ऐं ध्यान सां हलाइणो आहे, न त आकस्मिक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। अॼु भगवान गणेश जी उपासना या भगवान गणेश खे काई मिठी शइ चाढ़ण तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। ख़ासि करे हुननि खे अॼु पंहिंजे गले जो ध्यानु रखणो पवंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी हुननि जी इच्छा हूंदी पूरी थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में माहौल तमामु सुठो मिलंदो। तव्हांखे धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। जीवन साथी जो पूरो साथ मिलंदो। स्वास्थ्य सुठो रहंदो, मन खुश रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में ऐं कार्यस्थल ते पंहिंजे ख़र्चनि ते ऐं हिसाब किताब में ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांखे मां लक्ष्मी जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, ऐश्वर्य जी भी प्राप्ति थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। ॾींहुं भी तव्हांजो सुख सां ई गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। पद उन्नति, कार्यस्थल ते कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। व्यापार में वाधारो भी थी तो सघे। अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। पंहिंजी ऑरा ऐं एनर्जी मेंटेन करे रखणी आहे। थी सघे त अॼु हनुमान जी जे मंदिर वञी करे मिठी बूंदी चाढ़ण, साण ई साण हनुमान जी जो सिंदूर मस्तक ते लॻाइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य भी अॼु साधारण ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। प्रदोष। त अॼु पौष मास, कृष्ण पक्ष जी 13 तिथि, प्रदोष जो ॾींहुं। अॼु जे ॾींहुं कोई ना कोई शिव मंदिर वञी करे हुननि ते गंगा जल, खीर, गन्ने जो रस, पंचामृत
ॾही चाढ़ण तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। साण ई साण अॼु जे ॾींहुं जेको बि माण्हू व्रत रखंदो आहे, भॻवान शिव हुननि जी सभु मनोकामना पूरी कंदा आहिनि ऐं जेकी बि हुननि जी इच्छा हूंदियूं आहिनि उहे पूरी थी वेंदियूं आहिनि। त महीने में जॾहिं बि इहो प्रदोष जो ॾींहुं ईंदो आहे हुनखे मासिक शिवरात्रि बि चई वेंदी आहे। त इहो मञियो वेंदो आहे कि हर महीने शिवरात्रि हूंदी आहे। हुन ॾींहं ते शिव भॻवान जो नालो वठणु, साण ई साण पार्वती माता जी पूजा करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे गौरव जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्यस्थल ते जाम अड़चनियूं थियूं अचनि। त गौरव जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांजो जेको फ़िलहाल पीरियड हली रहियो आहे हुन में 7.5 हली रही आहे। त तव्हां थी सघे त मंगल ॾींहुं ऐं छंछरु ॾींहुं हनुमान मंदिर वञो, रोज़ हनुमान चालीसा जो पाठ कयो, त इहो जेको तव्हांजूं बाधाऊं अचनि थियूं उहे जल्द सां जल्द दूर थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।